दोस्तों असीं तव्हां आगाह कयूं त ख़ैबर शहर में टाउन कमेटी ख़ैबर वार्ड नंबर 1 में जेको हिसो हिकु वाल रहियल हुयो, हिकु वाल कंप्लीट थी वियो ऐं अलहमदिल्ला ॿियो वाल जेको सो कंप्लीट थी रहियो आहे। ऐं हीअ वार्ड नंबर 1 जी असां तव्हांखे रिज़ल्ट ॾेखारियूं पिया त वाल नंबर 1 कंप्लीट थियण खां पोइ वरी वाल नंबर 2 तेज़ी सां कंप्लीट थी रहियो आहे। ऐं हीअ जेका कोटा आहे, हीअ कोटा मखदूम जमील जमा MNA मटियारी मखदूम जमील जमा साईं जिन जे कोटा मां सैयद मुमताज़ अली शाह जी तरफ़ां महिरबानी थियल हीअ आहे, जंहिंजे कावशन ऐं महिरबानियुनि सां हीअ असांजे ख़ैबर जे शहर में तरक़ियाती कमु जारी सारी आहे। हीअ असांजे ख़ैबर शहर में 3 वार्डनि में पेवर ब्लॉक जो 1.5 करोड़ जो कमु हो, जेको सैयद मुमताज़ अली शाह जे थोरनि ऐं कावशन सां मिलियो आहे। इहा कोटा हज़रत मखदूम जमील साईं जिन जे कोटा मां मिली वियो आहे रस्तो। 2 वार्ड अलहमदिल्ला मुकमल थी विया आहिनि ऐं हीअ पहिरियों वार्ड आहे। ऐं हीअ गवर्नमेंट हाई स्कूल ख़ैबर खां हिकु वाल कंप्लीट थी चुको ऐं ॿियो वाल कंप्लीट थी रहियो आहे। ऐं हीअ जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीअ ख़ासि इनायत सैयद मुमताज़ अली शाह, कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह साईं जमील साईं जिन जे कोटा मां हीअ असांखे पेवर ब्लॉकनि जो रोड मिलियो आहे, जेको वाल नंबर 2 जारी आहे ऐं अलहमदिल्ला तेज़ी सां कमु थी रहियो आहे। ऐं जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ 3 वार्डनि में मखदूम जमील साईं जिन जे कोटा मां मखदूम जमील साईं जिन जे कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जे कावशन ऐं थोरनि सां हीअ ख़ैबर शहर वार्ड नंबर 1 हाई स्कूल खां शीरात कॉलोनी जे दंग ताईं जो हीअ रस्तो आहे, जेको वाल नंबर 1 तयारु थी चुको आहे ऐं वाल नंबर 2 तेज़ी सां उन जो कमु जारी आहे। हीअ असां तव्हांखे ॾेखारियूं पिया टाउन कमेटी ख़ैबर वार्ड नंबर 1 अलहमदिल्ला 3 वार्डनि में कमु कंप्लीट थी चुको आहे ऐं 2 वार्डनि में त कमु कंप्लीट थी चुको आहे, 2 वार्ड में ऐं 3 वार्ड में बि कमु जारी आहे। ऐं हिन वक़्तु ही पहिरें वार्ड में वाल नंबर 2 कमु जारी आहे, जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ साईं MNA मखदूम जमील साईं जिन जे कोटा मां मखदूम जमील साईं जिन जे कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह जे थोरनि ऐं महिरबानियुनि ऐं कावशन सां हीअ ख़ैबर टाउन कमेटी खे मिलियल तरक़ियाती स्कीम जंहिंजो कमु तेज़ी सां जारी आहे। हीअ असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया वाल 2 ख़ैबर में वार्ड नंबर 1 में तेज़ी सां कमु जारी आहे। ऐं हीअ पेवर ब्लॉकनि जी स्कीम MNA मखदूम जमील जमा जे कोटा मां सैयद मुमताज़ अली शाह जे कावशन ऐं थोरनि ऐं महिरबानियुनि सां हीअ कमु जारी आहे ऐं रवां दवां आहे, जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। वाल 1 कंप्लीट थी चुको आहे, वाल नंबर 2 जेको सो कमु जारी आहे ऐं असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त लेबर कमु करे पियो, लेबर पंहिंजे महिनत सां कमु करे पियो। ऐं असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त वार्ड नंबर 1 टाउन कमेटी ख़ैबर खां कमु तरक़ियाती जारी आहे ऐं ब्लॉकनि जो कमु तेज़ी सां हली रहियो आहे, इहो असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। इहा ख़ासि महिरबानी सैयद मुमताज़ अली शाह जी जंहिं असांखे पेवर ब्लॉक ॾिनो, ॿी ख़ासि महिरबानी सैयद वॾल शाह जी, सैयद वॾल शाह जी महिरबानी जंहिं हिन ॻोठ जे माण्हुनि ते अहसान कयो ऐं हीअ उनखे पेवर ब्लॉक जो असांखे रस्ता ॾियारियो रहियो। साईं वो सैयद वॾल शाह जी वॾी महिरबानी, साईं वॾल शाह जा लख लाइक़ ऐं साईं सैयद मुमताज़ अली शाह जी वॾी महिरबानी, लख लाइक़ उन जा जंहिं असांजे ख़ैबर शहर खे 1.5 करोड़ जूं स्कीमुनि जो पेवर ब्लॉक ॾिनो। साईं मखदूम जमील साईं जिन जे कोटा मां MNA मखदूम जमील साईं जिन जे कोटा मां 3 वार्डनि में 1.5 करोड़ जो कमु पेवर ब्लॉक जो तेज़ी सां जारी आहे
जेको तव्हांखे ॾेखारियूं पिया। तमामु सुठो ज़बरदस्त ऐं बहितरीनु क़दम आहे ही साईं जिन जूं कावशूं सैयद मुमताज़ अली शाह ऐं सैयद वॾल शाह जूं महिरबानियूं ऐं जिन जे कावशनि ऐं थोरनि सां ही असांजो खैबर शहर में तरक़ियाती पेवर ब्लॉकनि जो कमु जारी आहे ऐं पूरे ज़िले में मखदूम जमील साईं जिन जे कोटा मां पूरे ज़िले में तरक़ियाती कमनि जा ॼार विछाया विया आहिनि ऐं हर हंधि रोड रस्ता ॾिना विया आहिनि ऐं अलहमदिल्ला खैबर में बि 3 वार्डनि खे पेवर ब्लॉकनि जो 1.5 करोड़नि जूं स्कीमूं ॾिनियूं आहिनि जिन जो कमु तेज़ी सां जारी आहे। अस्सलामु वालेकुम, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अस्सलामु वालेकुम, वॾी महिरबानी।